कासमाबाद हैदराबाद में बज़्म रूह रियान तरफ़ां शाहनवाज़ मैसर जी किताब तलाश हक़ जी मौरूती तक़रीब थी गुज़री। मौरूत जी शुरुआत तलावत कलाम पाक सां थी, जंहिंजो शरफ़ तालिब बम्बरे हासिल कयो। बज़्म जी कारवाई हमेशह जियां वाहिद कांदड़े हलाई। सोने प्यारे किताब जी अॼोकी महफ़िल जे हवाले सां हिन किताब जो हिकिड़ो रिव्यू जेको थींदो आहे, तारीफ़ थींदो आहे, उहो तव्हांखे पढ़ी ॿुधायां त शाहनवाज़ मैसर साहिबु माना जीअं अदब सां इश्क जीअं माण्हू कंदो आहे, ईअं इश्क ऐं प्यारु मुहबत करे थो त वक़्तु ऐं हालतुनि हिनखे वरी अहिड़े ई अंदाज़ में घोटनि चवंदा आहिनि तारीख़ कंहिंजो बि ज़ाया न आहे कदी कोरियो। सो साईं शाहनवाज़ मैसर साहिबु ही हिन जी आदत इहा आहे। हिते बज़्म रूह रियान में असांजे टिनि दोस्तनि जी हिकिड़ी आदत सुठी हूंदी हुई। उन्हनि में हिकिड़ो नज़ीर बरकानी जी, ॿियो सलीम चन्ना जी, और हिननि खां मुतासिर थी मूं खे लिखणु शुरू कयो। त असां हमीद सिंधी साहिबु जंहिं प्रोग्रामनि जी किताबनि जी पधराई कराईंदो या कंहिंसां मोहबती महफ़िल हूंदी त असां लिखी वेंदा हुआसीं। पेज थियो, ॿ पेज थियो, ईअं मुंहिंजो बि हिकिड़ो किताबु छपिजी वियो। साईंअ जो बि किताबु नज़ीर बरकानी साईंअ जो बि इहा किताबु अची वियो। हीउ सॼो जो सॼो किताबु हिते बज़्म रूह रियान जी महफ़िलुनि में हिन जेको आहे सो साईं शाहनवाज़ मैसर साहिबु हीअ किताब उहे मज़मून सभु किताबनि जा तबसरा शख़्सियतुनि ते हिते ई महफ़िलुनि में लिखिया आहिनि ऐं पढ़िया आहिनि ऐं हिननि खे किताबी शिकिल ॾिनी आहे। त इहा असांजी वॾे में वॾी कामयाबी आहे बज़्म रूह रियान। त असां पंहिंजे जेके दोस्त मिलनि था, जेके आलिम अदीब असांखे मिलनि था, उहे कलमकार आहिनि, कलम सां मुहबत कनि था। हिन किताब तलाश हक़ में शख़्सियतूं बि आहिनि, खाका बि आहिनि ऐं किताब बि आहिनि। पर मुंहिंजो ख़्यालु हुयो जेकॾहिं असां हीअ फ्रंट जूं सभु तस्वीरूं जेकॾहिं हटाए छॾियूं हा त जेकॾहिं तलाश हक़ ई नालो रखो आहे त हिकु एज़ अ पब्लिशर त माण्हुनि खे वॾो तजसुस थी हा हीअ किताब में अलाए छा आहे, छा हूंदो। इहो पोइ वरी माण्हुनि खे पढ़ंदड़ जॾहिं असां किताब जा स्टार लॻाईंदा त इहो वॾो तजसुस हूंदो आहे माण्हुनि। हिकिड़ा किताब नालनि जो खटियो खाईंदा त हीउ नालो ॾाढो सुठो आहे। हाणे हिकिड़ो किताबु असांजे दोस्त लिखियो हो, चिचड़ियल लाश, नावल टाइप लिखियो, त हिकिड़ो छापो खपी वियो, ॿियो छापो, टियों छापो भली। किताब हक़ जी तलाश ते तबसरो कंदे नामियारे लेखक शफ़ीक़ कादरी चयो, रसूलबख़्श पली जो चवाणी पढ़णु चांदी ऐं लिखणु सोन आहे। शाहनवाज़ मैसर साहिबु पंहिंजे कलम में संस अख सां ॾिठल दुनिया खे महफ़ूज़ कयो आहे। ही कलमी खाका उनजो आईनो आहिनि जेको ॾिसो, सोचियो ऐं सम्झो था उहो लिखणु घुरिजे। बज़्म रूह रियान हैदराबाद में सिंध जे अदब दोस्तनि जी माला आहे। अदीबनि, शाइरनि, मुहक़िक़नि ऐं लेखकनि जी बज़्म गुज़िरियल 60-70 सालनि खां जारी आहे, जेका नंढी ॻाल्हि न आहे। लिखण वारनि में मोहम्मद इब्राहिम जोयो, GM सैद, रसूल बख़्श पलीजो, गिरामी साहब, रशीद भट्टी, शेख हयाज़, उस्ताद बुखारी ऐं ॿिया केतिरा ई नाला आहिनि
जिन सिंध बाबति लिखियो आहे। सुधरियल दुनिया में माण्हू मरण घड़ीअ ताईं रिटायर न थींदो आहे, जंहिं ॻाल्हि खे शाहनवाज़ मैसर हिते बि सच साबित कयो आहे। पंहिंजा तजुर्बा ऐं मुशाहिदा, एहसास ऐं राया लिखिया अथसि, जीअं हम असर ऐं बाद में ईंदड़ उन मां फ़ाइदो वठी सघनि। हिन जा लिखियल ही लफ़्ज़ तारीख़ जो हिसो बणिजी विया आहिनि, जंहिं लाइ खेसि जस हुजे। शफ़ीक कांदड़े अहिड़ो इज़हार सिंधी ॿोली जे नामियारे मोहक़िक़ ऐं अदीब शाहनवाज़ मैसर जे किताब तलाश हक़ जी पधिराई वारी तक़रीब में कयो। बज़्म रूहयान पारां मुनक़िद कयल इहा तक़रीब कासमाबाद हैदराबाद जे बिज़नेस फोरम में थी। महफ़िल जो मोर काज़ी ख़ादिम हुयो, जंहिं शाहनवाज़ मैसर हिन प्रोग्राम जी सदारत कई। इन मौक़े ते मोहक़िक़ ऐं अदीब ऐं शफ़ीक इंसान शाहनवाज़ मैसर जे किताब जी मुहरती प्रोग्राम में नियाज़ फ़कीर, मोहम्मद अली चना, काज़ी मक़सूद, इम्तियाज़ मैसर, भेजो फ़कीर, गुलशेर कोरेजो, इदरीस जतोई, मंसूर कादिर जुनेजो, एहसास मीरल, फ़कीर नियाज़, सलीम चना, ज़वार नकवी, काज़ी ख़ादिम, ग़ुलाम अब्बास कोरेजो, निसार अब्बासी, तालिब बम्बरो, ताज जोयो, मदद झचाल, दरिया ख़ान, इमरान जरवार, मुकेश पारथाणी, काज़ी मुनवर, नूर हुसैन कलोड़ो, मोहम्मद ख़ान जरवार ऐं ॿियनि शाहनवाज़ मैसर जे लिखियल किताब बाबति ॻाल्हायो। हिननि चयो त रिटायर थियण बाद इन ही किताब लिखिया आहिनि। केतिरा ई माण्हू रिटायर थियण बाद कुझु बि न आहिनि कंदा। नामियारे कहाणीकार सलीम चना जो चवणु हो त महिनत ऐं अदब जी जुस्तजू ते खेसि दाद ॾियण खां रहिजी नथो सघे। मुक़ररनि चयो त ही लफ़्ज़नि जो अजाइब घर आहे जेको हिन किताब लिखियो आहे। ग़ुलाम अब्बास कोरेजे चयो त संस किताब हर लाइब्रेरी में हुजणु घुरिजे। नंढपिण खां वठी हिन ॾाढा कछाला कढिया आहिनि। वफ़ा रज़ा जुनेजो सहाफ़ी ऐं सियासी कारकुन आहे। संस चवणु हो त बज़्म रूहयान जी ख़बर में ग़लतियूं न हूंदियूं आहिनि। मैसर साहब वॾो पोरियो कयो आहे। तहक़ीक़ ऐं सियासत जो लेखक आहे। कलम ऐं काग़ज़ सां नातो रखियो आहे। मायूस न थियो आहे। संस जनम सुठो साबित थियो आहे। अहिड़ो इज़हार करणु हो नूर मोहम्मद भुट्टो जो। एज़ाज़ी महिमान ऐं संस क्लास फेलो निसार अब्बासी चयो अदब संस मौज़ू आहे। जॾहिं त इदरीस जतोई जेको तालीमी माहिर आहे उन चयो त उन मौज़ू ते अॻायल किताबनि जा हवाला ॾिजनि हा। पंहिंजे ॿारोचनि खे यादि कयो आहे। किताब वारो मज़मून आम साइंस ऐं हक़ीक़तुनि जो ज़िक्र कयो अथसि। शख़्सियतुनि ते आम मज़मून ॾिना अथसि। जेको चवणु चाहियो आहे उहो चई वियो आहे। सिंध सां वेसा घातनि ते बि हिन लिखियो आहे। मंसूर कादिर जुनेजो चयो त महात्मा गांधी जे किताब तां नालो वरितो वियो आहे। लतीफ़ जे हूंदे ॿियनि जा हवाला भला कहिड़े कम जा आहिनि। हिन जिन ते बि लिखियो आहे भरपूर अंदाज़ में लिखियो आहे। उमिरि जो हिसाब में न रखंदे हिन सिर्फ़ु जज़्बे सां ई लिखियो आहे। वाहिद कांदड़े जो चवणु हो त किताब जो नालो तलाश हक़ लेखक पाण लिखियो। केतिरा ई किताब उर्दूअ में उन नाले सां मौजूदु आहिनि, पर सिंधीअ में को बि किताब मौजूदु न आहे। ज़वार नकवी चयो त हर माण्हू जे ॻाल्हाइण ऐं सोचण जो मयार अलॻि अलॻि आहे। सिंधी में लिखण ऐं पढ़ण जो तइदादु लिखंदड़नि ऐं पढ़ंदड़ जो तइदादु दुनिया में वधीक आहे। किताब ख़रीद करे पढ़जनि। जंहिं ते लिखियो आहे हू उन दौर जो पस मंज़र पिणु ॾिनो अथसि। तारीख़ में मुख़्तलिफ़ दौरनि खे महफ़ूज़ कयो आहे। इल्मी अदबी पोरियो करे थो। ताज जोयो जो चवणु हो त लेखक वटि लिखण खां अॻु में वॾो पस मंज़र हूंदो आहे। वनियुनि जो पस मंज़र लिखण बाद हफ़ीज़ कुरैशीअ ते कमाल जो लिखियो अथसि। साहिब किताब शाहनवाज़ मैसर चयो त जेको ॾिठो महसूसु कयो आहे उहो लिखियो आहे। नंढपण सुठो न गुज़रियो। शिकायत हिकिड़ी जी हूंदी हुई त मार असां ॿिन्ही दोस्तनि खे मिलंदी हुई। पहिरियां नौकिरी सखर में थी, बाद में CSS कई। जेको ज़हन में आयो उहो लिखियो आहे। मां अदीब न हुउसि। 80 सालनि जी उमिरि में लिखी रहियो आहियां। अदीब हाणे वञी नालो रहियो आहे। सिंध जे हर मसइले खे अदीब उभारियो। हाणे अदीब ख़ामोश आहे। काज़ी ख़ादिम चयो कॾहिं बि लिखी न पढ़ियो आहे। हमेशह जेको ज़हन में आयो आहे उहो ई माण्हुनि खे ॿुधायो आहे। हिन लेखक तमामु वॾो कमाल करे छॾियो आहे जो थोरे अरसे में असांखे
15 सोना किताब ॾिना अथसि। हीअ तक़रीब बज़्म रूहान तरफ़ां कासमाबाद हैदराबाद जे बिज़नेस फोरम में मुनक़िद कई वई, जॾहिं त तक़रीब जी कार्रवाई वाहिद कांधड़े हलाई। तॾहिं बि चइबो त जेतिरो ॻाल्हायो था थोरो महिरबानी कयो, ॿुधंदड़ वटि एतिरी ताक़त आहे या न आहे उन जो ध्यानु। त हिते केरु कोन ॾिसंदो आहे इहो। ऐं जीअं तलाश हिकु जो नालो कारी साहिब जेको लिखी आयो, कारी साहिब तलाश हिकु ते लिखी आयो, किताब जो टाइटल तलाश हिकु आहे।